इंसाफ़ अॻवान ज़ाकिर सैतो खे कराची कोरंगी वारे घर मां खंभे गुम करण ख़िलाफ़ संदसि वारसनि ऐं क़ौमी कारकुननि खे मुसलसल अॼु 39 ॾींहं प्रेस क्लब साम्हूं अलामती बुख हड़ताल ते सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि चयो त चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे नौजवाननि खे खंभे गुम कयो पियो वञे, जेका पाकिस्तान ऐं अक़वाम मुत्तहिदा जे कानून जी भञकड़ी आहे। एहतजाज में शरीक ज़ाकिर सैतो जे वारसनि ऐं क़ौमी कारकुननि नवाबशाह न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। कराची कोरंगी अढाईअ मां पुलिस ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जा माण्हू सिविल ड्रेस में अची करे राति जो देरि सां हुनखे खणी विया। अञा ताईं हुनखे न कंहिं कोर्ट में पेश कयो वियो आहे, न को असांखे ॿुधाइण लाइ तयारु आहिनि। ऐं एतिरे क़दुरु जो असां जॾहिं थाणनि ते विया आहियूं त थाणा बि ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि के। असां पिटीशन दाख़िल कई हाई कोर्ट में, जंहिंजी 22 तारीख़ इहे गुज़िरियल जेका 22 आहे कल्ह उन ते सुनवाई हुई, पर कल्ह कोर्टुनि खे मोकल हुई, जंहिं करे हाणे ख़बर न आहे त हाणे वरी अलाए कहिड़ी तारीख़ ॾींदा। असां मुसलसिल नवाबशाह प्रेस क्लब जे आॾो अॼु 39 ॾींहं बि सिरापा एहतजाज आहियूं। असां चऊं था बाबा ॿुधायो त सही त ॾोह हिन जो कहिड़ो आहे, कहिड़े ॾोह में खयों अथव, कहिड़े उन भला तव्हां जेकॾहिं खयों आहे त उनखे भला ज़ाहिर कयो, उन ते जेकॾहिं को केस आहे त हुनखे कोर्टुनि में पेश कयो, पंहिंजे कोर्टुनि में हुनखे वकील करण जी सहूलियत ॾियो त हू पंहिंजो केस विढ़ण लाइ तयारु आहिनि हुनजा वारिस। न त 39 ॾींहंनि खां हुनजी अमड़ आहे, हुनजा भाउर आहिनि, हुनजा साथी आहिनि, दोस्त आहिनि, सभु परेशान आहिनि। असां चऊं था त हीअ इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे ऐं ख़ुदि हिननि जो जेको कानून आहे उन मुताबिक़ 24 कलाकनि जे अंदरि हुनखे कोर्ट में पेश करिणो आहे। असांजे नौजवाननि खे जेके जिन जो ॾोह सिर्फ़ु इहो आहे त हू सिंध जे हक़नि जी ॻाल्हि था कनि, सिंध वतन जी ॻाल्हि था कनि, उन्हनि खे खणी खंभे गुम करे छॾियो अथनि, उन लाइ को आवाज़ु उथारीनि, असांजी मदद कनि। रियासत जी ज़िम्मेवारी अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे, इंसाफ़ फ़राहम करणु आहे, उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम करणु आहे। पर बदकिस्मती सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जी इहा आहे त उन्हनि खे अदम तहफ़ुज़ जो शिकार बनायो वियो आहे, अदम इंसाफ़ जो शिकार बनायो वियो आहे। धारिया जेके आलमी दहशतगर्द जी सुञाणप रखनि था अफ़गानी, उन्हनि खे त हिते सिंध जे अंदरि रहायो थो वञे ऐं उन्हनि खे सहूलियतूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। पर असांजे माण्हुनि खे जेके उहे पंहिंजे वतन सां, पंहिंजे सिंध सां, पंहिंजी धरतीअ सां प्यारु कनि था, मोहबत कनि था, इश्क कनि था, उन्हनि खे उन जे इश्क जे ॾोह में जेको आहे सो खंभियो गुम कयो थो वञे। यकीननि तौर ते इहा गैर अख़लाक़ी, गैर क़ानूनी, गैर सियासी, गैर आइनी, गैर जमहूरी ऐं जेको आहे सो इहो गैर जमहूरी अमल आहे, जंहिंजी जेतिरी निंदा कजी आहे घटि आहे। ऐं दुनिया जे कंहिं बि कानून में पोइ हिन आलमी कानून हुजे या हिननि जो पाकिस्तान जो पंहिंजो ठहियलु कानून हुजे त कंहिंखे बि खंभे गुम करे नथा सघनि ऐं इहो संगीन इंसानी ॾोह आहे। पर हिते हालति इहा आहे त ताक़त जे ज़ोर ते, बंदूक जे ज़ोर ते उन्हनि जा इदारा असांजे माण्हुनि खे खंभे गुम करे था छॾीनि ऐं न सिर्फ़ु खंभे गुम करे था छॾीनि पर उन्हनि जे माइटनि खे बि प्रेशराइज़ कनि था, जंहिंजी इहा अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था। इहो मुतालबो कयूं था त जेके बि सिंध जे अंदरि जेके बि क़ौमी कारकुन खंभे गुम कया विया आहिनि, उन्हनि जो ॾोह इहो आहे त पंहिंजे वतन सां मोहबत ऐं प्यारु कनि था ऐं उन्हनि जे ॾोह जे करे जेको आहे उन्हनि खे खंभे आहे, उन्हनि खे फिलफोर ज़ाकिर सैतो समेत समूरनि क़ौमी कारकुननि खे बाज़ियाब कयो वञे। अॼु 39 ॾींहं आहे, असां 39 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहियूं। न सिर्फ़ु हिते दिल्ली जे बुनियाद ते असां एहतजाज कयूं पिया, पर मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में हींअर बि कराची में जेके आहिनि, मुंहिंजो नंढो भाउ उते 100 कलाक जी बुख हड़ताल ते वेठो आहे। उनखां अलावा हैदराबाद ऐं खैरपुर काफ़ी शहरनि में असां मुज़ाहरा जेको आहे सो कया विया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त को इदारो, को ज़िम्मेवार इदारो हिन रियासत जो को असांखे आथत ॾिए, पर उन आथत जे बजाए मूं मथां, उनखां अलावा मुंहिंजे नंढे भाउ मथां ऐं जेके असांजा दोस्त साथी आहिनि उन्हनि जे मथां, बिरादरी जे मथां, सभिनि जे मथां असांजे मथां FIR कयूं वयूं। सो इंतिहाई ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे त हिकु वकील जी हैसियत सां बि अगरि मां मौक़िफ़ ॾियां त हीअ जेको आहे सो पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल नंबर 4, 9, 10 ऐं 14 जी पिण ही ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जंहिंमें वाज़ह लिखियलु आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि माण्हू खे गिरफ़्तार कंदव त सभ खां पहिरियां हुनखे हुनजे ॾोह
खां बाख़बर कंदो। उन खां अलावा 24 कलाकनि जे अंदरि अंदरि हुनखे जुडिशल मैजिस्ट्रेट इलाइक़े जे उनजे साम्हूं पेश कंदो। उन खां अलावा हुनखे पंहिंजे उन इल्ज़ामनि जे पंहिंजो दिफ़ा जे लाइ हुनखे वकील मशीर जो हक़ु ॾींदो। उन खां अलावा इज़हार आज़ादी हिन रियासत हक़ु ॾिनो आहे ऐं उन में हू कंहिं बि पुरअमन जमायत सां बि हू का बि ठाहे सघे थो। ऐं उन खां अलावा रियासत चादर ऐं चार दीवारी जी पिणु ज़मानत ॾिनी आहे। सो उन हूंदे बि घर में घिड़ी करे कुझु पुलिस जा वर्दी पहिरियल एहलकार ऐं सादा लिबास मुलबस माण्हू असांजे घर में घिड़ी करे कराची कोरंगीअ मां जबरी तौरु जेको आहे सो भाउ खे खणी गुम करे छॾियो आहे। ऐं उन खां अलावा 10 डिसंबर 1948 जेको UN जो इंसानी हक़नि जो आलमी पधरनामो आहे उन जी पिणु हीअ जेको आहे सो भञकड़ी आहे। ऐं जल्द खां जल्द जेको आहे सो मुंहिंजे भाउ खे जेकर तव्हां वटि को प्रूफ आहे त खुदारा कोर्ट में जेको आहे सो हुनखे पेश कयो, हुनखे वकील हुजण जो हक़ ॾियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को ॾोह नौजवान ते आहे त उन जे ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल। कैमरामैन कुर्बान खासकेली सां गॾु इम्तियाज़ कीरियो, नवाबशाह न्यूज़, नवाबशाह।